भिरिया सिटी जे आसपास वारे ॻोठनि में बरसाती पाणी बीठल ऐं फाथल ॻोठाणनि लाइ इमदादी सामान खणी वेंदड़ रज़ाकार नौजवान आसिफ अली मलिक ओचितो मोटरसाइकिल जो आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर लॻण जे नतीजे में सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे पहिरियां भिरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कियो वियो, जितां खेसि नाज़ुक हालत में हैदराबाद अस्पताल रेफर कियो वियो। इन सिलसिले में बरसात मुतासिरनि लाइ कमु कंदड़ टीम जे रज़ाकार आमिर शहबाज़ अराइन ॿुधायो त असां बरसात मुतासिर मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मुतासिरनि लाइ राशन जो सामान खणी वञी रहिया हुआसीं त रस्ते में साम्हूं खां ओचितो मोटरसाइकिल सवार जो ज़ोरदार टक्कर थियो। असांजो रज़ाकार आसिफ मलिक सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे हैदराबाद मुंतक़िल कियो वियो। ॿिए पासे मालूम थियो आहे त नौजवान जी हालत ॻणिती जोगी आहे, ही मुसलसल बेहोश आहे। खेसि वधीक इलाज लाइ कराची अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।